न्यू सैदाबाद में पीपी तरफां बल्दियाती चूंडन में सिटी चेयरमैन जे लाइ नामज़द उम्मीदवार सरफराज राहू तरफां गॾिजाणी कोठाई वई। ख़बर मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान रईस नज़ीर अहमद राहू न्यू सैदाबाद जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे अॻवाननि खे गॾिजाणी दौरान ॻाल्हाईंदे चयो त काफ़ी भेरा न्यू सैदाबाद जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि मूंखे चयो त तव्हां पंहिंजो पुट सरफराज राहू सैदाबाद जी अवाम जी ख़िदमत लाइ असांजे हवाले करियो, पर मूं उन करे इनकार कयो त मूंखे पूरी सिंध जे अवाम खे ॾिसणो हूंदो आहे। तंहिं करे पोयां मुंहिंजो वाहिद पुट सरफराज अहमद राहू अॼु उनखे मुंहुं ॾींदो, पर हिन भेरे पहिरियों दफ़ो MNA मखदूम जमील ज़मान मूंखां सरफराज अहमद राहू जी घुर कई आहे चेयरमैनशिप लाइ, तंहिं करे इनकार न करे सघियुसि। असांजे शहर न्यू सैदाबाद खे सैयदनि पीरनि मीरनि वॾेरनि तमामु घणी लुटमार कई आहे, पर हाणे असां बर्दाश्त कोन कंदासीं। दावत में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तालका सदर अब्दुल गनी मेमण, ज़ाब्ता चेयरमैन अजीज राहू, सैयद आफ्ताब शाह, अदनान चांग, काशान राजपूत, सिकंदर समो, अब्दुल वाहिद उमराणी, यासीन कीरियो, दानिश उमराणी ऐं ॿियनि शिरकत कई।